दोस्तों प्रोग्राम आवाम वारो में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कई वेंदी पाकिस्तान में वधंदड़ लोड शेडिंग के बारे में। पाकिस्तान लाइ लोड शेडिंग को नओं मसइलो न आहे, बल्कि हिकु तारीख़ी ऐं तमामु अहम मसइलो पिणु आहे। पर गुज़िरियल कुझु ॾींहंनि यानी कुझु महीननि खां इहो मसइलो तमामु वॾो रुख़ इख़्तियार करे रहियो आहे ऐं गुज़िरियल जेको टाइम खां हाणे लोड शेडिंग तमामु घणी थी रही आहे। आख़िर इन जी वजह छा आहे? थोड़ी रिसर्च मुताबिक़ पाकिस्तान में इन वक़्तु तक़रीबन 25 खां 26 हज़ार मेगावाट बिजली जी ज़रूरत आहे, छो त गर्मी आहे ऐं गर्मी में जेको आहे लाइट जो इस्तेमालु तमामु घणो थींदो आहे। पर पाकिस्तान हिन वक़्तु सिर्फ़ु 19,000 मेगावाट बिजली ठाहे रहियो आहे। 19,000 ऐं जेको आहे 25-26 हज़ार जे विच में जेको फ़ासिलो आहे उहो 7,273 मेगावाट बिजली जो आहे ऐं इन जेको शॉर्टफॉल आहे 7,273 जेको मेगावाट बिजली जेको शॉर्टफॉल आहे, इन मां 4,712 मेगावाट बिजली जेका पाकिस्तान में प्लांट आहिनि उहे ठाहे न सघंदा। बाक़ी जेको 2,554 मेगावाट बिजली आहे उहा पाकिस्तान में जेको असां तारुनि में ई ज़ाया थी वेंदी आहे, छो असां तारूं अहिड़े क़िस्म जूं लॻियल आहिनि ऐं इन तारुनि खे वठी करे आए ॾींहुं केतिरा ई मसइला पिणु उहे थींदा रहंदा आहिनि। कॾहिं तार किरी पवंदी आहे या कॾहिं कुझु हज़ार मसइला इन तारुनि जे करे थींदा रहंदा आहिनि। ऐं ॻाल्हि कजो सलाहियत जी, त पाकिस्तान केतिरा हज़ार मेगावाट बिजली ठाहिण जी सलाहियत रखे थो। अंगनि ऐं अखरनि ऐं कागज़नि मुताबिक़ त पाकिस्तान 36,000 मेगावाट बिजली ठाहिण जी सलाहियत रखे थो, पर इहो मुमकिन नाहे थी सघंदो। हाणे मुमकिन छो नाहे थी सघंदो? लाज़मी आहे, इन जा कुझु जेको आहे वजूहात आहिनि। उन मां सभिनि खां वॾी जेकी वजह आहे उहा आहे तेल जो महांगो थियणु, यानी पेट्रोल जो महांगो थियणु। छो जेके प्लांट्स आहिनि जेके बिजली ठाहींदा आहिनि उहे उनखे जेको आहे पेट्रोल जी ज़रूरत हूंदी आहे ऐं पेट्रोल हींअर तमामु घणो महांगो थी वियो आहे। पर आलमी मार्केट में पेट्रोल आहे उहो त थोरो सस्तो आहे, पर असां वटि कुझु वधीक ई महांगो आहे। हिकिड़ो त इहो वरी मेन वजह थी वई आहे। ऐं हिकिड़ी जेकी वजह ॿुधाई वञे पई त जेको डैम में पाणी आहे उनजो घटि हुअणु, यानी पाणी जी जेको प्रेशर सां जेकी बिजली ठहंदी आहे उहा जेको आहे पाकिस्तान तक़रीबन डैम 9,000 मेगावाट बिजली ठाहिण जी सलाहियत रखंदा, पर हाणे 4 खां 5,000 मेगावाट बिजली ठहे बि, छो त पाणी जी घटिताई आहे। पर अकॉर्डिंग टू माई पॉइंट ऑफ व्यू त जेको आहे पंजाब में त पाणी जी खोट न आहे, छो त उते ई जेका डैम आहिनि उहा बिजली उते ई ठहे थी। पर अलाए छो इहो ॿुधायो वञे पियो। ऐं अगरि ॻाल्हि कजे त 25,000 खां 26,000 मेगावाट जी अगरि पाकिस्तान खे बिजली जी ज़रूरत आहे ऐं असां सिर्फ़ु पैदा कयूं पिया 19,000, इन में एतिरो वॾो फ़ासिलो त न आहे, 7-8 हज़ार जो मेगावाट जो फ़ासिलो आहे। पर आख़िर बिजली एतिरी छो थी रही आहे? छो त यानी 100 मां 25% जेको आहे बिजली जी शॉर्टफॉल आहे असां वटि, यानी थियणी इहे घुरिजे त अगरि 24 कलाक बिजली न जेकी 24 कलाक बिजली असां वटि अचे थी त अगरि 25% मेगावाट बिजली जी असां वटि खोट आहे त यानी 24 कलाकनि मां 6 कलाक असां वटि लोड शेडिंग हुजणु खपे। पर असां वटि ईअं बिल्कुलु न आहे। असां वटि 24 कलाकनि मां 18 कलाक बिजली न आहे त 4 कलाक आहे। किथे किथे ईअं आहे त किथे 3-3, 4-4 ॾींहं सिंध जे कुझु इलाइक़नि में बिजली जेकी आहे ॾिसण लाइ न मिलंदी। माण्हू परेशान थी वियो आहे, का बल्ब जी का रोशनी हूंदी आहे, माण्हू परेशान थी विया वाक़ई हीउ पखो कॾहिं हीअं हलंदो त वॾी ख़तरनाक सूरत हाल साम्हूं अची चुकी आहे। बिजली वठी करे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि, कारोबारनि खां वठी बल्कि हर आम माण्हू हिन लाॻापियल, छो त हिकिड़ो डिजिटल दौरु आहे, दुनिया अलाए किथे पहुती आहे, इंटरनेट सभु कुझु माना। पर असां हाणे हिते जेको बेसिक राइट आहे बिजली, उनजी बि इंतिहाई क़िस्म जी लोड शेडिंग थी रही आहे। इहा हुई थोरो प्रोग्राम में अॼु बिजली लोड शेडिंग जे बारे में ॻाल्हि ॿोल ऐं थोरी जेकी रिसर्च जी उमेदु तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं अॻिते कंहिं नए मौज़ूअ सां गॾु।